खबर शामिल कयूं पिया इकनॉमिक ज़ोन जी हद अंदर टंडो नज़र अली जे रहवासी शिरादो अली मरी वल्द गदा हुसैन मरी उर्फ शदन मरी जे घर ते हद जी पुलिस जे बिना जवाब चढ़ाई कई। इकनॉमिक ज़ोन जो SHO फ़हीम खान फुल फोटो सिपाही मज़र मंगी अरशद रिंद अज़ीम समो ऐं 6 ॿिया सिपाही सिविल कपड़न में अची करे घर में ज़बरदस्ती घिड़ी पिया ऐं घर में पियल सोनी धीरी चेन वाला ज़ेवर ऐं रोक रक़म 4 लाख खणी करे घर भातियुनि खे तशदुद करण लॻा। तशदुद जे दौरान रड़ियूं दाऊं ते पाड़े वारा निकिरी पिया ऐं पाड़े वारनि जे निकिरण ते पुलिस वारा भॼी विया। इन हवाले सां वधीक तफ़सील मालूम कयूं था फ़हीम अली शाह जी हिन रिपोर्ट में। कंदा रहिया तव्हांजो छा चवणु आहे तव्हांखे मूंखे छा खपे त बाबा SP खैरपुर खे इहो ई एहतियात आहे मुंहिंजो त मूंसां जेको नाइंसाफ़ी कई आहे हुकूमत पुलिस कई आहे मूंसां फ़हीम खान कोटरे मूंसां उहो सामान मूंखे पंहिंजो ॿाहिरि त भरी मूंखे सामान मिले ऐं मूंसां मुंहिंजा जेके पैसा खणी आहिनि उहे मूंखे पंहिंजा पैसा मिलनि ऐं उन खां बावजूदि इहा गुंडागर्दी कंहिं ॿिए मिसकिन ग़रीब सां न कनि। फ़र्क़ु इहो जेको गुंडागर्दी कई आहे हिन पुलिस इहा गुंडागर्दी आहे, इहा हुकूमत न आहे। असांखे अहिड़ा ऑफिसर नथा खपनि। इहो फुल IG खे बि असां सपोर्ट था कयूं, IG सिंध खे उहो बि असांजी हेल्प करे मदद करे। अहिड़ा SHO क्रिमिनल SHO हितां असां वटो हटायो वञनि बराए महिरबानी करे। असांजी हे सरकार हुकूमत खे अपील आहे त असांजो फ़ैसिलो थियो वञे ऐं असां सां मदद कई वञे, इंसाफ़ कयो वञे। मेहरान न्यूज़ सां गॾु कैमरामैन हसन अली मरी फ़हीम अली शाह टंडो मस्ती।